नौशरो फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया मंसूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक़ पूरे मुल्क जियां ज़िला नौशरो फिरोज में पिण 7 ॾींहनि वारी पोलियो ख़िलाफ़ क़ौमी मुहिम शुरू थी वई। उन सिलसिले में डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज ताशमीन आलम सिविल अस्पताल नौशरो फिरोज में ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरे क़ौमी मुहिम जो आगाज़ कियो। उन मौके ते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर असदुल्ला कलोड़ो, सिविल सर्जन डॉक्टर खादिम अली मंगरियो, डॉक्टर वजीउद्दीन मेमन, डॉक्टर सईद अहमद जलबानी, डॉक्टर मोहम्मद सफर चन्ना, डॉक्टर सिकंदर अली सुमरो, पैरामेडिकल अगवान मोहम्मद सऊद बोयो, खैर मोहम्मद सहतो, अशरफ कुरैशी, लाला मूसा खान, जुम्मन शेख ऐं ॿिया मौजूद आ। जॾहिं त सिविल अस्पताल में क़ाइम कल हीट स्ट्रोक रूम, एक्यूट डायरिया वार्ड ऐं ब्लड बैंक जो इफ्तिताह पिणु कयो वियो। उन बैदि डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु खां शुरू थींदड़ पोलियो ख़िलाफ़ क़ौमी मुहिम खे हर सूरत में कामयाब बणाइण लाइ सिहत खाते समेत समूरनि लाॻापियल खातनि जा अमलदार पंहिंजो कमु ईमानदारीअ सां सरअंजाम ॾेई रहिया आहिनि, छाकाणि त मुल्क में पोलियो वायरस जी मौजूदगी असांजे मुस्तक़बिल जे महामारनि लाइ ख़तरे जी अलामत बणियल आहे। उन लाइ ज़रूरी आहे त मुस्तक़बिल जे महामारनि खे पोलियो खां बचाव वारी मुहिम दौरान फुड़ा पीआरे समूरी ज़िंदगीअ जे माज़ूरीअ खां बचाए सघिजे।